सर, मरियम नवाज़ साहिबा जो कल जलसो कयो आहे नारोवाल में ऐं दावा त ज़ाहिरा नून लीग जे तरफ़ां वॾा वॾा अचनि पिया, हिन जलसे खे भेटियो पियो वञे। सवाबी में जेको PTI जो जलसो थियो 8 फ़ेब ते, बहरहाल उन ते बि अचूं था। असां अक्सर इहो ॾिठो आहे त का बि पार्टी इक़्तिदार में जॾहिं ईंदी आहे त ॼाण तो आवाम सां उनजो एतिरो राब्तो नाहे रहंदो, उहो कटिजी वेंदी आहे ऐं उन जूं तरजीहात ॼण त मटिजी वेंदियूं आहिनि। हालांकि पॉलिटिकल पार्टियुनि खे ईअं ई पंहिंजे कारकुननि खे इंटेक्ट रखण लाइ जलसा जुलूस करणु खपनि, पर उहो घटि ई नज़र ईंदो आहे पाकिस्तान में। मरियम साहिबा जेके हीउ जलसा शुरू कया आहिनि, 1 साल थियो आहे इलेक्शन खे, नारोवाल में जेको हीउ जलसो थियो, पावर शो त ॾाढो सुठो नज़र आयो स्क्रीन ते। अव्हां हिन खे कीअं था ॾिसो पहिरें दिन जलसे खे, ऐं इन जलसे खे करण जी ज़रूरत तव्हांजे ख़्याल में छो पेश आई नून लीग खे? असल में नसीर साहब, तव्हांखे मरियम नवाज़ जी ही जेका बि हींअर प्रैक्टिस नज़र अचे थी, हर ॿिए ॾींहुं टे ॾींहुं कंहिं न कंहिं प्रोजेक्ट जो इफ़्तिताह थिए थो या उनजो संग बुनियाद रखिजे थो जी ऐं हिकिड़ी वॾी कतार आहे मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स जी जो तव्हां नोट कयो हूंदो त उहे पंजाब में हिन जेको आहे सो शुरू कया आहिनि, जिन उनमें तमामु घणा इनक़िलाबी क़दम आहिनि। ज़ाहिर आहे इहे हवाई ॻाल्हियूं न हूंदियूं। उन सिलसिले में इन ॻाल्हि खां इनकार कोन्हे त मीडिया प्रोजेक्शन इंतहाई कामयाब मीडिया प्रोजेक्शन मरियम नवाज़ जी टीम करे रही आहे, पर ज़ाहिर आहे उनजे लाइ प्रैक्टिकल बि कुझु शयूं फ्लोर ते आहिनि जेके माण्हुनि वटि पहुचनि थियूं। हाणे उनमें ॿ टे उनजा आहिनि पहलू जेके ध्यान में रखणा पवंदा। हिकु त इहो त इमरान ख़ान जे दौर में छाकाणि त पंजाब इस्टेब्लिशमेंट जो सभिनि खां वधीक ताक़तवर क़िलो बि आहे ऐं उते को बेचैनी हू अफोर्ड नथी करे सघे, पर इमरान ख़ान जे दौर में उस्मान बुज़दार जी जेको उनखे मुक़ररु कयो वियो एज ए चीफ मिनिस्टर, इन जहिड़ो डफर तरीन माण्हू चीफ मिनिस्टर मुक़ररु करे इमरान ख़ान असल में जेका इस्टेब्लिशमेंट सां नाराज़गी जी शुरूआत थी इन पॉइंट ते हुई। सही। ऐं मुंहिंजो ख़्याल आहे त ही जेतिरा नाज़ नखरा इस्टेब्लिशमेंट उनजा इमरान ख़ान जा अफोर्ड कया, मुल्की तारीख़ में कॾहिं बि असां इन क़िस्म जो ॿियो कोई मिसाल न ॾिठो जो उनखे इन क़िस्म जी एतिरो रिलीफ ॾिनो वियो हुजे जो उस्मान बुज़दार जहिड़े माण्हू ते हू ज़िद ॿधी बीह रहियो त उनखे न हटाइबो ऐं उन ईअं ई कयो जेसि ताईं उनजी हुकूमत न वई। हिकु बिल्कुलु। त इहो त परवेज़ इलाही जे अचण खां पोइ कुझु सूरत हाल बहितर थी, पर हालतूं जेको आहे सो तमामु घणियूं बिगड़ी चुकियूं हुयूं, तंहिंजे करे उनजो वञणु जेको आहे सो लाज़मी थी वियो। अच्छा, उन दौर में मरियम नवाज़ खे तव्हां नोट कयो हूंदो त PDM जा जेके जलसा थिया पियो हुनमें तकरीरूं पे कयूं, पर आउं तव्हांखे अञा 2-3 साल पोइ ते वठी हलंदुसि जॾहिं मियां नवाज़ शरीफ़ खे पानामा वारे केस में नाअहल करार ॾिनो वियो ऐं GT रोड ते जॾहिं निकितो हो इहो नैरेटिव खणी त मुझे क्यों निकाला, सही। उन खां अॻु में पंजाब हाउस में इस्लामाबाद में हिते सहाफ़ियुनि ऐं इंटेलेक्चुअल जेके हुआ उन्हनि सां हिकिड़ी मीटिंग थी हुई। उते मियां नवाज़ शरीफ़ खे इहा तजवीज़ ॾिनी वई हुई जेके पंजाब में इस्टेब्लिशमेंट जा परवरदा सहाफ़ी या उनजा पालियल सहाफ़ी आहिनि उन्हनि जे पारां त तव्हां 4 दफ़ा वज़ीर आज़म थी चुका आहियो, इन करे बहितर इहो आहे त हाणे पंहिंजी जेका धीउ आहे उनखे स्पेस ॾियो ऐं उनजी तरबियत करियो त हू पावर कॉरिडोर में अचे। सही। इन जे पोइ मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त हिकमत अमली इहा हुई त नवाज़ शरीफ़ खे इन सॼी सूरत हाल खां ॿाहिरि कढिजे, सियासत मां डायरेक्ट ॿाहिरि कढिजे। ऐं ॿी ॻाल्हि इहा हुई त ज़ाहिर आहे त ईंदड़ वज़ीर आज़म फौरी तौर ते मरियम नवाज़ जो मुमकिन कोन हो ऐं उनखां पोइ जेका तव्हां सूरत हाल ॾिठी, वरी इलेक्शन थिया, इमरान ख़ान पावर में आयो ऐं पोइ इहो सॼो सिलसिलो हलंदो। सही। पर मरियम नवाज़ सियासी तौर ते जेके शयूं तकरीरूं कयूं आहिनि, यानी क्राउड कैचर रही आहे। ऐं तव्हांखे यादि हूंदो त मूंखे यादि पवे थो त जॾहिं गढ़ी ख़ुदाबख़्श में हिकिड़े जलसे में मरियम नवाज़ आई त उनमें बिलावल भुट्टो खां अॻु में उनखे मौक़ो ॾिनो तकरीर जो, ऐं जी। उहा उनजी तकरीर तमामु घणी शानदार हुई। सही। सो इहे सभु क्वालिटीज़ जेके हुयूं ज़ाहिर आहे उनमें उनजी जेके तरबियत जो उनजो वॾो हिसो आहे। पर पाण जेकॾहिं वापसि तव्हां वारे सवाल ते अचूं था हिते, त मरियम नवाज़ असल में ही जेका सॼी प्रैक्टिस हले थी इहा मुल्क जे ईंदड़ वज़ीर वज़ीर आज़म जी आज़म। सही। ठीकु आहे। ऐं सबबु इहो आहे त मियां शहबाज शरीफ़ खे ज़ाहिर आहे ही जेको टेन्योर आहे उहो पूरो कंदो। हुन खां पोइ
नवाज शरीफ़ इहो तय करे चुको आहे त उनजी जेका सियासी विरासत आहे उनजी वारिस जेका आहे मरीम नवाज़ थींदी ऐं उहो शहबाज शरीफ़ कोन थींदो। इहो ई सबबु आहे त शहबाज शरीफ़ अॻु में 16 महीना वज़ीर आज़म रहियो। हाणे मुमकिन आहे ही पंहिंजा जेको टेन्योर आहे आइनी तौर ते उहो पूरो करे उनखां पोइ वारो मरीम नवाज़ जो ईंदो। त ही सॼी प्रैक्टिस जेका हले थी उहा इहा ई आहे ऐं हुन पंहिंजी हिकिड़ी तमामु सुठी टीम ठाही आहे। ज़ाहिर आहे मुक़ररिन में बदिलियुनि में इन क़िस्म जो जेको ब्यूरोक्रेसी जो सिस्टम आहे उनमें पीपुल्स पार्टी खे उहो स्पेस ॾियण जे लाइ तयारु कोन्हे। सही पीपुल्स पार्टी जो इशू इहो आहे त जेकॾहिं पंजाब में उहो उन मां हथु कढे थी तॾहिं बि उन ते को फ़र्क़ु कोन थो पए। असल में ही वफ़ाक़ी हुकूमत जेका उनजे कुलनि ते बीठल आहे उन मां उहो हथु कढी नथी सघे, छाकाणि त उनखे इहो आसिरो ॾिनो वियो आहे त हिनखे तव्हां पंहिंजो टेन्योर शहबाज शरीफ़ खे पूरो करणु ॾियो त तव्हांखे ईंदड़ 5 सालनि में वफ़ाक़ जी जेका अॻुवानी आहे उहो तव्हांजे हवाले कनि। सही पर जेका सियासी मैथामेटिक्स आहे उन जो जेकॾहिं पाण हिन वक़्तु अंदाज़ो लॻायूं त मरीम नवाज़ खे पीपुल्स पार्टी पंजाब जे अंदरि चैलेंज कोन्हे। सही मरीम नवाज़ खे चैलेंज आहे तहरीक इंसाफ़ जो। सही इहो ई सबबु आहे त हीउ जेको तरक़ी जी सॼी डोड़ आहे तरक़ियाती स्कीमनि जी आम माण्हू खे अट्रैक्ट करण जी उनखे वधीक जेको आहे सो रिलीफ ॾियण जी हिन सॼी सूरत हाल जो सबबु इहो आहे त पीटीआई खे उनजा पेर जेके सियासी तौर ते उनजी जेका पॉपुलरिटी आहे उनखे ख़तमु कजे। हाणे ॻाल्हि इहा आहे त पीपुल्स पार्टी जो स्पेस थोरो घणो बिलावल भुट्टो जेके 2024 जे एंड में कोशिशि कई जेका कैंपेन हलाई पंजाब जे अंदरि ऐं पोइ उनमें इलेक्शन बि थिया तव्हांजे साम्हूं हुया। बिल्कुलु उनमें जेको थोरो घणो उन मोमेंटम पैदा कयो हिन हुकूमत जे क़याम खां पोइ जॾहिं पीपुल्स पार्टी उनजो हिसो थी त उनजे नतीजे में जेको पीपुल्स पार्टी जो कारकुन हो उहो तमामु घणो मायूस थियो आहे। अच्छा उनजी मायूसी हिन वक़्तु इन करे उरूज ते आहे त 2000 बीबी जी शहादत खां पोइ मीसाक जमहूरियत जे हवाले सां जेका मुफ़ाहिमत थी मुस्लिम लीग नून ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे विच में उनमें पंजाब जे अंदरि जेको कारकुन हो पीपुल्स पार्टी जो उहो सही तमामु घणो निंदड़को थियो। हिकु तरफ़ त उन्हनि खे शरीफ़ हुकूमत तमामु घणो ॾंडो ॾिनो ऐं उनखे दीवार सां लॻायो। पर वफ़ाक़ में इत्तेहादी हुजण जे करे या कुझु शयूं जेके तय हुयूं उनखां ॿाहिरि न निकिरण जे नतीजे में पीपुल्स पार्टी पंहिंजे कारकुननि खे सफ़ा ईअं लावारस छॾे ॾिनो। हाणे पीपुल्स पार्टी जो उते स्पेस आहे कोन। बिलावल भुट्टो कीअं वज़ीर आज़म थींदो हिन जी का ख़बर कोन्हे, छाकाणि जेके अंग अखर आहिनि उहे असांखे सम्झ में नथा अचनि। या त उते मुक़ाबिलो मुस्लिम लीग नून पीटीआई सां कंदी सही या पाण खटे थी अचे या उहो खटे